नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं MNN TV जे सरवाण जा सिंध जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते आजियाणा टंडो लहार मक़सूदो रिंद गुपचाणी जाम साहब शेदादपुर दादू बान सईदाबाद ऐं सेवण समेत मुख़्तलिफ़ प्रेस क्लबनि ते आजियाणा ॾिना विया। मक़सूदो रिंद में नायब सदर एजाज़ अली रिंद, टंडो लहार में मोहम्मद आसिफ खानज़ादो, शेदादपुर में आज़ाद असलम ख़ासकेली ऐं गुपचाणी में गुलाम शबीर शेर, मोहम्मद इसाक खोसो ऐं ॿियनि पारां मान में आजियाणा ॾिना विया। उन मौक़े ते MNN TV जे सरवाण जो चवणु हुयो त आउं त तव्हां सभिनी प्रेस क्लब नेशनल प्रेस क्लब टंडो लहार वारनि जो तोराइतो आहियां, जिन मूंखे तमामु घणी इज़त बख़्शी ऐं असांजी हौसला अफ़ज़ाई कई। दरअसल हक़ीक़त इहा आहे त चैनल बणण जो सबबु इहो आहे त पूरी 20 सालनि जी महिनत आहे मुंहिंजी सियासत में, ॿियनि में ख़िदमतूं आहिनि, आवाम सां सुठा लाॻापा रहिया आहिनि। उन्हनि जे ॾुख में तकलीफ़ुनि में दर्दनि में आउं तमामु घणो उन्हनि सां गॾु रहियो आहियां ऐं मुंहिंजी हरदम कोशिशि हूंदी आहे त कंहिं बि ग़रीब जो वधि खां वधि सहारो बणिजां, मुंहिंजो कमुकारु थियां। उन हवाले सां अगरि कंहिं बि पार्टी सां या कंहिं बि शइ सां वाबस्तगी रही आहे त अक्सर बेशतर ईअं थियो आहे त नाउमीदी रही आहे, उन्हनि मां का अहिड़ी रिज़ल्ट या अहिड़ी मोट जेका ग़रीब जे फ़ाइदे में हुजे न मिली आहे। मजबूरनि 15 सालनि खां इहो मुसलसल मुंहिंजी एक्सरसाइज रही आहे त अगरि कंहिं जॻह तां अगरि असां शिकस्त था खाऊं या नाकामी ते महसूसु थिए ऐं ख़बर आहे असांखे त असांजो हक़ु असांखे नथो मिले त मजबूरनि वरी बि असां हिन प्रेस क्लब जो सहारो वठंदा आहियूं, प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा आहियूं, मुज़ाहिरा कंदा आहियूं, रड़ियूं वाका कंदा आहियूं त जीअं असांखे पंहिंजो हक़ु मिले। ऐं हिन प्रेस जी ताक़त अल्हम्दुलिल्लाह कई मसइला मूं हल कया आहिनि। बाला ऑफिसरनि जा गुॾा घुराया थो, बाला ऑफिसर मजबूर थी विया आहिनि उन्हनि मिसकिननि जा मसइला हल करण ते। जॾहिं महिल ॾिसंदा आहिनि त मीडिया जी ताक़त, इहो सभु मीडिया जी ताक़त ॾिसी करे मूं इहो फ़ैसिलो कयो त कंहिं वॾे माण्हू जो माण्हू थियण खां इहो आहे त आउं पंहिंजो को नंढो इदारो थो खोलियां, मां पंहिंजे माण्हू जी पाण ताक़त ठहां जो आउं कंहिं ग़रीब दोस्त जो सहारो बणिजां ऐं उन जे ॾुख ऐं तकलीफ़ुनि में हुन सां कुल्हो कुल्हे में ॾिबियां। हीअ महिनत बा, अज़मत बा, इबादत बा, इहे सभु ॻाल्हियूं सोचे ही मूं चैनल खोलियो आहे। कंहिं तौर में अख़बार हूंदी, सभु अख़बारुनि ते कमुकारु कंदा ऐं अख़बार जी अहमियत हुई। वरी इलेक्ट्रॉनिक जॾहिं मीडिया आई त हिकिड़ो वॾो विच में हिननि जे अख़बार जे ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे विच में हिकिड़ो थी वियो त अहमियत जो मसइलो, अख़बार जी अहमियत घटिजे पई, इलेक्ट्रॉनिक मीडिया जी अहमियत वधिजे पई। उन साॻी हवाले सां हींअर जेका सोशल मीडिया जंहिंखे डिजिटल मीडिया सॾियो वञे थो, उहा एतिरी त ताक़त वठी वई आहे जो मजबूर थी इलेक्ट्रॉनिक मीडिया जा जेके बि चैनल्स वग़ैरह आहिनि से असां सोशल मीडिया वारनि जी चोरी था कनि। व्हाट्सअप ॾिसो, ट्विटर ॾिसो, फेसबुक ॾिसो, अर्जेंट ख़बर उतां थी अचे ऐं जेॾी महिल ख़बर थी अचे त पहिरीं नज़र हुननि जी उन ट्विटर ते हूंदी आहे, व्हाट्सअप ते हूंदी आहे, उन ग्रुपनि में हूंदी आहे त ॾिसो आया का ताज़ी ख़बर आई आहे। उहे बि असां सोशल मीडिया जी चोरी करे कापी करे ऐं उहे जेको सो हिकदमि पंहिंजी ॻाल्हि बयान जे लाइ, पंहिंजो नालो बयान जे लाइ हिकदमि पंहिंजो पावर ॾेखारींदा आहिनि। तंहिंजे करे तव्हां इन मां ई साबित थो थिए त सोशल मीडिया केतिरी ताक़त आहे। सोशल मीडिया त उहा आहे जो तव्हां इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ख़बर पहुचायो, जेसीं ताईं उहा रिपोर्टरनि तां घुमी फिरी, जेसीं ताईं पंहिंजे इदारे मां घुमी फिरी ठही त उहा सुबुह जी ख़बर खे मंझंदि जी ख़बर खे शाम करे। पर सोशल मीडिया तव्हां ॾिसो हिकदमि को वाक़ियो थो थिए उते जो उते, हिकु उते जो उते पंहिंजे इदारे खे ख़बर पइजे, उते जो उते ख़बर हली थी वञे। टाइम जी वॾी बचत थी आहे, सोशल मीडिया तमामु घणी एक्टिव थी आहे। इन जे करे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया वारा बि परेशान आहिनि। उन्हनि जूं ॻाल्हियूं मथी लेवल ते हलनि पियूं त हिननि खे कीअं असां सिर्फ़ु इलेक्ट्रॉनिक मीडिया न, टोटल इंतिज़ामिया उहा ख़ौफ़ज़दा थी वई। इलेक्ट्रॉनिक मीडिया ही जेका असांजी हींअर सोशल मीडिया आहे उन जो तमामु घणो रुझान वधी ऐं तमामु घणी ताक़त थी वई आहे। हाणे तव्हां कुझु हाणे ॾिसो इलेक्ट्रॉनिक मीडिया TV मोबाइल ते कान्हे ऐं जे वरी मोबाइल ते आहे त इलेक्ट्रॉनिक मीडिया वारा बि उन्हनि जी बि मजबूरी आहे त KTN में, एक्सप्रेस में, बोल में, चैनल कहिड़े में बि ख़बर हले पर उहो बि पंहिंजो अकाउंट फेसबुक ते, ट्विटर ते, ग्रुप्स में ठाहे रखंदा।
न रखंदा त न हलंदी, छो जो माण्हुनि वटि अॼुकल्ह टाइम कोन्हे जो तव्हांजी टीवी वेठा ॾिसनि। हर कंहिं वटि हिन दौर में मोबाइल आहे, टेलीविज़न हर कंहिंखे पंहिंजे हथ में आहे, उहो पंहिंजे मोबाइल ते कमु करे थो, ॾिसे थो। हुन टाइम कोन्हे जो वञे सीड़जी वञी ख़बर ॿुधणु वेहे। इन जे करे मां सम्झां थो त सोशल मीडिया जी अशद ज़रूरत आहे। MNN TV